तव्हांखे अपडेट कयूं। क़ौमी असेंबली में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मखदूम जमील ज़मा मुलाक़ात कई। तव्हांखे अपडेट ॾेई रहिया आहियूं। पार्टी चेयरमैन ऐं पीपी एमएनए विच में मौजूदा सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। अहम ख़बर आहे, पीपी एमएनए पारां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे बरसात जे नुक़साननि बाबति आगाही ॾिनी वई। सिंध जी बरसात मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कंदासीं, इहो चवणु आहे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो। तव्हांखे अपडेट ॾेई रहिया आहियूं। क़ौमी असेंबली में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मखदूम जमील ज़मा जी मुलाक़ात थी आहे। पार्टी चेयरमैन ऐं पीपी एमएनए विच में मौजूदा सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। पीपी एमएनए पारां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे बरसात जे नुक़साननि बाबति आगाही ॾिनी वई। सिंध जे बरसात मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कंदासीं, इहो चवणु आहे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो। तव्हांखे अपडेट कयूं। क़ौमी असेंबली में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मखदूम जमील ज़मा मुलाक़ात कई। पार्टी चेयरमैन ऐं पीपी एमएनए विच में मौजूदा सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं। पीपी एमएनए पारां बिलावल भुट्टो ज़रदारी खे बरसात जे नुक़साननि बाबति आगाही। सिंध जे बरसात मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कंदासीं, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणु आहे। क़ौमी असेंबली में पार्टी चेयरमैन सां मुलाक़ात करे ख़ुशी थी। तव्हांखे अपडेट कयूं पिया। क़ौमी असेंबली में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मखदूम जमील ज़मा जी मुलाक़ात। एक भेरो ॿीहर असां अहम ख़बर शेयर कंदासीं। क़ौमी असेंबली में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मखदूम जमील ज़मा जी मुलाक़ात थी आहे। पार्टी चेयरमैन ऐं पीपी एमएनए विच में मौजूदा सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं थियूं। पीपी एमएनए पारां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे बरसात जे नुक़साननि बाबति आगाही ॾिनी वई। सिंध जे बरसात मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कंदासीं। क़ौमी असेंबली में पार्टी चेयरमैन सां मुलाक़ात करे ख़ुशी थी आहे।